केपी जो वॾो वज़ीर अली अमीन गंडापुर 24 कलाकनि बाद मंज़र आम ते अची वियो। सूबाई असेंबली जे इजलास में शरीक ऐवान आमद ते मेंबरनि तरफ़ां संदसि हक़ में नारेबाज़ी। अली अमीन गंडापुर जो चवणु आहे त हुकूमत गवर्नर राज वारो तजर्बो करे ॾिसे, धमकियुनि खां डिॼण वारा नाहिनि। हिक शख़्स लाइ आइन में तरमीम कई पई वञे, पर हुक्मराननि खे अवाम जी का बि परवाह नाहे। ना अहल करणो आहे त भली कयो, हू ॿीहर अची वेंदो। इस्लामाबाद पुलिस जी कारकर्दगी ॾिसी वरिती। हू पूरी रात केपी हाउस में मौजूद हुयो, पर पुलिस खे हथ न अची सघियो। केपी हाउस में भॼन राह कंदड़नि खे हिसाब ॾियणो पवंदो। भॼन राह कंदड़ माफ़ी वठनि, तहरीक इंसाफ़ खे ख़त्म करण लाइ सभु गॾु थी विया आहिनि। सुदसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तार अली अमीन गंडापुर जी गुमशुदगी खे ड्रामो करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त 24 कलाकनि ताईं गंडापुर जी गुमशुदगी जो ड्रामो रचायो वियो। केपी जो वॾो वज़ीर गुम थिए हा त असेंबली कीअं पहुचे हा। अली अमीन गंडापुर गैर ज़िम्मेवार शख़्स आहे। साथियुनि खे इस्लामाबाद घुराए पाण फरार थी वियो। पीटीआई जो कूड़ दुनिया आॾो वाइको थी चुको आहे। इस्लामाबाद में तहरीक इंसाफ कारकुननि के तशद्दुद में जख्मी थियल पुलिस एहलकार फौत। अब्दुल हमीद शाह पिम्स अस्पताल में ज़ख्मनि जा सूर न सहंदे दम धणी हवाले कयो। जनाज़े नमाज़ में वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी, केपी जे गवर्नर फैसल करीम कुंडी ऐं ॿियनि जी शिरकत। आईजी इस्लामाबाद नासिर रिज़वी जो चवणु आहे त पुलिस एहलकार हमीद शाह जे क़त्ल में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। पुलिस सबुर करे रही आहे। मुज़ाहिरो कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई खां पासो कयो पियो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी मुलाक़ात। इस्लामाबाद समेत मुल्क में अमन अमान जी सूरत हाल ते ॻाल्हियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त मुख़ालिफ़नि खां मुल्क जी मुआशी तरक़ी हज़म न थी रही आहे। दुनिया जा मुल्क पाकिस्तानी मईशत जी वाखाण करे रहिया आहिनि। पुलिस एहलकार जी शहादत में मुलविस माण्हुनि खे बख़्श न कयो वेंदो। विच ओभर जी सूरत हाल बाबति हुकूमत जी ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस सुभाणे थींदी। हुकूमती वफ़द जी JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात। ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में शिरकत जी दावत। PP जमायत इस्लामी समेत ॿियनि सियासी पार्टियुनि खे बि शिरकत जी दावत। तहरीक इंसाफ़ खे बि ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में शिरकत जी दावत ॾियण जो फ़ैसिलो। PP शहीद भुट्टो जे बानी मीर मुर्तज़ा भुट्टो जे फर्ज़ंद ज़ुल्फ़कार भुट्टो जूनियर जी अदालत खां मथबरो क़त्ल थियल डॉक्टर शानवाज़ कुंभर जे वारसनि सां मुलाक़ात। इंसाफ़ लाइ हर जदोजहद में सहकार करण जी ख़ातिरी। ज़ुल्फ़कार अली भुट्टो जूनियर जो चवणु आहे त शानवाज़ कुंभर जे क़त्ल में मुलविस समूरनि एहलकारनि खे गिरफ़्तार कयो वञे। पुलिस जी जांच ते एतमाद नाहे। मामले जी अदालती जांच कराई वञे। सिंध तरक्की पसंद पार्टी जे सरबराह डॉक्टर कादिर मक्सी डॉक्टर शानवाज़ कुंभर जे क़त्ल जो ज़िम्मेवार पुलिस खे करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त डॉक्टर शानवाज़ कुंभर जे क़त्ल जी जांच करे ज़िम्मेवारनि खे गिरफ़्तार कयो वञे। मज़हब खां सियासत खां अलॻि करणु घुर्जे। सिंध में हथ सां तालीम तबाह करे प्राइमरी स्कूल बंदि कया विया आहिनि। इंतिहा पसंदी खे हथी ॾिनी पई वञे। सिंध में धारियुनि जी लोध कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। कराची जे इलाइक़े सचल ॻोठ में सच सोशल वेलफेयर तरफ़ां सिंध TV नेटवर्क जी 20वीं सालगिरह मल्हाई वई। तक़रीब में सियासी समाजी अदीबनि क़ौमप्रस्तनि JWC जे अॻवाननि समेत ॿियनि जी शिरकत। फनकार गीत ॻाए महफ़िल खे चार चंड लॻाए छॾिया। ऐं पीर ॻोठ भरिसां पुरस्कार नमूने फौत थियल 13 घर भातियुनि खे ज़हर ॾेई क़त्ल करण जो इंकशाफ। नारी नौजवान गिरफ़्तार। ॾोह जो इतराफ़। पुलिस जो चवणु आहे त नारी नौजवान शादी कराइण खां इनकार करण ते घर भातियुनि खे अटे में ज़हर मिलाए क़त्ल कयो।